जैसी तेरे हवाले मेरी गाड़ी, तू जाने तेरा काम जाने। घणा ॼणा सच्चीअ में गाॾी हवाले कंदा आहिनि। सभई चिंता मथे ते खणी वेंदा आहियूं। कीअं पहुचंदासीं सत्संग ते, ईअं हले पई न चिंता। अॼु कीअं पहुचंदासीं न हुई न, कंहिंखे कंहिंखे चिंता हुई, कंहिंखे बि न। पिंकी वठी आई चिंता न हुई। पिंकी वठी आई की बाबा वठी आयो? बाबा पिंकी खे वठी जंहिंजे सत्संग लाइ निकिरंदा आहियूं उहो पाण ई पहुचाईंदो। थोरो मन हेठि मथे कंदा आहियूं, उहो परीक्षा चालू हूंदी आहे बाबा जी, भई केरु केरु परीक्षा में पास थिए थो। त सभई दिलि सां इहो भॼन चवरायो। छो कयां परवार
सभई मिली करे हाणे सभु ॿार बि ॻाल्हियूं विसारे छॾियूं ऐं जीअं वेठा आहियूं उहो बि विसारे छॾियूं हाली बाबा सां मंगड़ो लॻायूं सभई माता जो पहिरियों चओ माता साईं पाण आई आहे Thank you.
बीच में भी मैम की जगह है, उधर अंदर जगह है ना। बीच में नीचे हिस्से में पीछे हिस्से भी बैठे तो ना गीता साईं साईं अब इसको करना साईं जी जल्दी आए वो बहुत मैं पास रस्ते पे
पर तो आवाज एवढो मस्त ही मजा अचे मस्त छोरा जगह आवे ना ए आए ना जगह अच्छा अच्छा नहीं छोरा है आंटी 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 फोन आ रहा था बंद है नहीं है उते जली उधर ही लगवा